वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरों की शुरुआत कंदासीं। अहम खबर सां खबर अवां सां शेयर कंदा। सुप्रीम कोर्ट पीटीआई के इस्लामाबाद में जलसो करण की इजाज़त ॾेई छॾी आहे। इंतजामिया के जलसेगाह फराहम करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट इंतजामिया के पीटीआई कारकुनन की गिरफ्तारी खां भी रोके छॾियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां के एक बार ॿीहर आगाह कंदा। या खबर अवां सां शेयर कंदा तो सुप्रीम कोर्ट पीटीआई के इस्लामाबाद में जलसो करण की इजाज़त ॾेई छॾी। इंतजामिया के जलसेगाह फराहम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सुप्रीम कोर्ट इंतजामिया के पीटीआई कारकुनन की गिरफ्तारी खां रोके वरतो आहे। अहम खबर है अवां सां एक बार ॿीहर शेयर कंदा। या खबर शेयर कंदा। सुप्रीम कोर्ट पीटीआई के इस्लामाबाद में जलसो करण की इजाज़त ॾेई छॾी आहे। इंतजामिया के जलसेगाह फराहम करण जो हुकुम ॾिनो वियो। सुप्रीम कोर्ट इंतजामिया के पीटीआई कारकुनन की गिरफ्तारी खां भी रोके छॾियो आहे।